इंशाल्लाह सभी शायरनि सां वफ़न वफ़न थी थींदा। मुंहिंजी सुबुह न परे इंशाल्लाह रिकॉर्डिंग शुरू थी वेंदी। टोटली शायर हफ़्ते में आहिनि। असांजो प्यारो शायर असगर मुगेरी साहब, अहमद अली चाचड़, मोहम्मद अली चाचड़, बशीर भोटो ऐं मुंहिंजो प्यारो भाउ वहीद सोऊ, शम्स महर, शायर चांडियो साहब, तौफ़ीक़ महर, शाहिद चांडियो, मुंहिंजो सफ़ा जिगरी ऐं प्यारो बहितरीनु शाइर। टोटली शाइर जेके बि मुंहिंजे एल्बम में हूंदा आहिनि, मंज़ूर ज़रदारी, हाशिम ज़रदारी, सभु मूंसां राब्ते में आहिनि। सभिनि जा गीत वक़फ़न वक़फ़न अचनि पिया, सिलेक्शन जारी आहे। ऐं हींअर जेके हाशिम चांडी ऐं इमजद चांडी गीत मूं वटि पुॼा आहिनि, माशाअल्लाह कहिड़ी तारीफ़ कजे, तमामु ज़बरदस्त गीत आहिनि जिन जो को मिसाल ई न आहे। उहे जॾहिं तव्हांजे मुंहिंजे एल्बम में ईंदा ऐं तव्हां जॾहिं ॿुधंदा तव्हांखे ज़रूरु अहसासु थींदो त शाइर जा लिखियल लफ़्ज़ छा हूंदा आहिनि। हाशिम चांडियो तव्हां सां थोरी देरि ॻाल्हाईंदो। अस्सलाम वालेकुम यारी मदद दोस्तों, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? इन उमेद सां त ख़ुशि हूंदो, अलाह संजी अमान में हूंदो। दोस्तों 27 एल्बम जी सिलेक्शन हले पई, अलाह जे फज़ल करम सां इंशाल्लाह हीअ एल्बम अॻियनि एल्बम खां वधीक हूंदो ऐं अव्हांखे तोहफ़ो ॾींदासीं ईद जो, ईदुल उज़ा जो। असांजी शाइरी जेके दोस्त मुंहिंजी शाइरी ॿुधंदा आहिनि मूंखे घणी मोट ॾींदा आहिनि, उन्हनि जी वॾी महिरबानी। हिन दफ़े मुंहिंजो गीत जेको हूंदो दर्द भरियो हूंदो, माशाअल्लाह सभिनी दोस्तनि खे पसंदि ईंदो। मुमताज़ मौलाई नालो ई काफ़ी आहे, असां तारीफ़ घणी कंदासीं त उन तारीफ़ था कयो। मुमताज़ मौलाई सिर्फ़ु नालो ई काफ़ी आहे, उनजे साम्हूं आहे। महिरबानी सभिनी। अमजद चांडियो, चांहि पीअण सां हिलवाए ज़रूरी आहे बोलो। हीउ मुंहिंजो वाइस तमामु हिकिड़ो हुज़ूर शर्म शाइर आहे जेको तमामु घटि ॻाल्हाईंदो आहे, प्यारो बि ॾाढो आहे, पंहिंजे में मज़ाक़ूं ॾाढियूं कंदो आहे, पर अलाए जो स्क्रीन ते ख़ामोश हूंदो आहे। अब्बास अली चांडियो असांखे विसरी वियो, हुनखां वॾो आहे असां सभिनि जो। देशी नज़ीर अब्दुल ख़ालिद चांडियो सऊदी अरब वारो, ऐं लाइक़ ज़रदारी असांजो प्यारो दोस्त कुर्बान, अहमद अली चाचड़, मोहम्मद अली चाचड़ जा नाला पहिरियां वठी चुका आहियूं। बशीर भोटो, पूरी टीम जेका बि हूंदी उहा सभु असां सां गॾु हूंदा। मोहम्मद यूसुफ चाचड़ ऐं आलम ख़ान मलण, आजूबेद जतोई असांजो तमामु बहितरीनु ऐं प्यारो शाइर। ऐं मिनतूं हिन एल्बम में जेके हूंदियूं इंशाअल्लाह वालेकुम सलाम जुल्फ़ार मकी साहब जो कि हिन एल्बम में मूंसां साथ हूंदो, वहीद अकबर साहब खे बि हूंदो, ॿिया बि दोस्तनि सभिनि जो हर हिक जा। असगर मुगेरी, हाशिम चांडियो खे यार बि मदद थो चए, मदद महिरबानी सारी महिरबानी। वालेकुम सलाम असांजो तमामु पॉपुलर शाइर अहमद अली चाचड़ जा तमामु गीत सुपर हिट गीत आहिनि। सलाम वालेकुम सलाम। अहमद अली चाचड़ हिकु यारनि जो यार आहे, तमामु बहितरीनु सुठो इंसानु आहे। अहमद अली, मोहम्मद अली चाचड़, बशीर भोटो साहब, जेके बि सुठा दोस्त सॼी टीम दोस्ती सभिनि दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानियूं। मूंखे कमु चाहिनि जो तमामु वॾो मिली वियो आहे, जेसिताईं बीहंदुसि तेसिताईं कचहरी जारी रहंदी। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। घणो वक़्तु तव्हां वठंदासीं, थोरो चयो घणो सम्झंदा। इंशाअल्लाह हीअ एल्बम तव्हांजे लाइ मुंहिंजी शाइरनि जी जेका ख़्वाहिश रही आहे। ऐं हिन एल्बम में वॾी ॻाल्हि त चंद गीत हूंदा, 25 खां 30 कलाम हूंदा ऐं 30 जी सिलेक्शन हाई फाई हुजे। बहितरीनु एल्बम हूंदो ऐं